नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाति सबबि हेठाहिनि वारनि इलाइक़नि में पाणी पइजी वियो आहे। मातली, सकरन, पीरवसण, सराड़ी, न्यू सईदाबाद, हाला, मटियारी ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसाति पवण सबबि हेठाहिनि वारनि इलाइक़नि में पाणी पइजी वियो आहे। हाला, भिटशाह, पुराणा हाला ऐं ॿियनि इलाइक़नि में बि तेज़ बरसाति सबबि हेठाहिनि वारा इलाइक़ा ॿुॾी विया आहिनि। अहम ख़बर ते पहुचायूं पिया। बिजली जो करंट लॻण सबबि नौजवान अब्दुल रहीम मरी फ़ौत थी वियो। संदसि लाश इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। बरसाति सबबि मवासिलती निज़ाम दरमबरम थी वियो आहे। हेठाहिनि वारनि इलाइक़नि में पाणी पइजी वियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाति सबबि हेठाहिनि वारनि इलाइक़नि में पाणी पइजी वियो आहे ऐं करंट लॻण सबबि हिकु ॼणो फ़ौत बि थी वियो आहे। मातली, सकरन, पीरवसण, सराड़ी ऐं ॿियनि शहरनि में बरसाति सबबि हेठाहिनि वारनि इलाइक़नि में पाणी पइजी वियो आहे। हाला, भिटशाह, पुराणा हाला ऐं ॿियनि इलाइक़नि में बि तेज़ बरसाति सबबि हेठाहिनि वारा इलाइक़ा ॿुॾी विया आहिनि। बिजली जो करंट लॻण सबबि नौजवान अब्दुल रहीम मरी फ़ौत थी वियो। संदसि लाश इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। बरसाति सबबि मवासिलती निज़ाम पे दरमबरम थी वियो आहे। हेठाहिनि वारनि इलाइक़नि में पाणी पइजी वियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाति सबबि हेठाहिनि वारनि इलाइक़नि में पाणी पइजी वियो आहे, जॾहिं त करंट लॻण सबबि हिकु ॼणो फ़ौत बि थी वियो आहे। हाला, भिटशाह, पुराणा हाला ऐं ॿियनि इलाइक़नि में तेज़ बरसाति बिजली जो करंट लॻण सबबि नौजवान अब्दुल रहीम मरी फ़ौत थी वियो। संदसि लाश इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे।